इन खां पोइ आऊं महफ़िल जे मोर मीर मजलिस जनाब सब डिवीजनल एजुकेशन ऑफिसर साहिब जनाब साईं मोहतरम गुलाबदर फाकिल साहिब जिन खे सदारती तकरीर पेश करण लाइ अर्ज़ थो करियां। तव्हांजे ताड़ी जे गूंज में साईं तशरीफ़ फरमा थियनि था। साईं गुलाबदर फाकिल साहिब। अल्लाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूंसां मुंहुं पिरियनि बोराई में बाल कया। मां उन परवरदिगार जो निहायत एहसानमंद आहियां जंहिं मूं मिसकीन ते एॾियूं महिरबानियूं कयूं जो हिन स्कूल में तैलीम हासिल करे इन रुतबे ते पहुचायो जो अॼु हिन स्कूल जे उस्तादनि जिन ही फंक्शन ऑर्गेनाइज कयो आहे मोहतरम साईं शफीकुर रहमान साहब, साईं अब्दुल मजीद साहब, ॿिया उस्ताद साहिबान उन्हनि इहो मौज़ू सम्झो ऐं मूंखे इहो मान ॾेई इन जॻह ते विहारियो। मुंहिंजा शहर जा आयल मौज़ महिमान गिरामी डॉक्टर मोतीराम, उस्ताद साहिबान, प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। कंहिं बि तैलीमी इदारे खे परखण जे लाइ उन मां तैलीम हासिल कंदड़ शागिर्दनि जे तैलीमी मयार खे उन्हनि जी क़ाबिलियत खे ॾिसंदे उन स्कूल जो हवालो ॾिनो वेंदो आहे त ही फलाणे स्कूल जो पढ़ियल आहे, ही फलाणे स्कूल जो पढ़ियल आहे। उन में उन स्कूल जी उन इदारे जी नेकनामी थींदी आहे। असां फ़ख्रु था महसूसु कयूं हिन पंहिंजे स्कूल ते जंहिं डॉक्टर भी पैदा कया, इंजीनियर भी पैदा कया, उस्ताद भी पैदा कया, पर हाणे साॻियो उहो स्कूल ॾिसी अफ़सोस हिन ॻाल्हि जो बि थिए थो त छा उहो स्कूल हो जॾहिं शागिर्द हिक ॿिए खां गोए खणण जे सिलसिले में मुक़ाबिलो कंदा हुआ। जेकॾहिं हिकिड़े ॾींहुं हिकिड़े शागिर्द जूं डिक्टेशन में डिक्टेशन सॼी सही थींदी हुई ऐं ॿिए ॾींहुं जेकॾहिं हिकिड़ी ग़लती थींदी त उहो हुन ॾे रहंदो त मुंहिंजी हिकिड़ी ग़लती छो थी आहे। हिन वक़्तु तैलीम जे सिलसिले में आउं सिर्फ़ु शागिर्दनि खे या उस्तादनि खे या वालिदैन खे या गवर्नमेंट के जिम्मेदार नथो समझा, बल्कि मां इन्हनि सभिनी खे जिम्मेदार समझा थो। हर एक जी पंहिंजी पंहिंजी जिम्मेदारी आहे, हर एक जो पंहिंजो पंहिंजो फंक्शन आहे। असां सभई पंहिंजो उहो फंक्शन पंहिंजी उहा ड्यूटी नथा अंजाम ॾियूं। जेकॾहिं आउं उस्ताद आहियां त आउं पंहिंजा पीरियड संभाले नथो वठां। जेकॾहिं आउं शागिर्द आहियां त पंहिंजे ॾिनल कम ते तवजो नथो ॾियां, घर में नथो पढ़ां। जेकॾहिं आउं वालिदैन आहियां त पंहिंजे ॿार खां जेको स्कूल खां पढ़ी मोटे थो इहो नथो पुछां त पुट अॼु तोखे स्कूल में कहिड़ो सबक़ु मिलियो, तोखे कंहिं पढ़ायो।
जेकॾहिं आउं सरकारी अमलदार आहियां त आउं पंहिंजी ज़िमेदारी नथो महसूसु कयां त फलाणे स्कूल खे कहिड़ी तकलीफ़ आहे, उन सिलसिले में मूं पंहिंजे सां छा कयो आहे। इन करे मूं इहा ई ॻाल्हि कई त इन ॻाल्हि जा सभई ज़िमेदार आहिनि। हाणे ॻाल्हियूं त सभई असां करे स्टेज तां लही वेंदा आहियूं, पर आख़िर इन ॻाल्हि जो को त हल हुअणु खपे। सदा ईअं ई ॻाल्हियूं करे हर को लही त न वञे। इन सिलसिले में हर हिकु पंहिंजो पंहिंजो फर्ज़ अदा करे। जेकॾहिं वालदेन आहे त स्कूल जे इंतिज़ामिया सां सहकार करे, उन्हनि सां लह विचड़ में अचे, उन्हनि खे पंहिंजो ताउन पेश करे। जेकॾहिं शागिर्द आहिनि त पंहिंजे वसाइल जेके कुझु स्कूल में पढ़ायो वञे थो उहो हीअं सां हंडाइनि, महिनत कनि त जीअं ॿिए ॾींहुं सभिनी साथियुनि ॾाढो शर्मसार थियणो न पवे। मूंखे यादि पवे थो हिते मुंहिंजा केतिरा साथी जेके हम क्लासी वेठल आहिनि, कुझु असां खां सीनियर वेठल आहिनि। असांजे वक़्त में ईअं हूंदो हो त जेको सबक़ु सुभाणे मिलंदो उहो असीं राति जो पढ़ी ईंदा हुआसीं त जीअं ॿिए ॾींहुं हुन सबक़ में असांखे का विश्वास न थिए। पर हाणे इहो त ॾिठो वञे ऐं इंतिहाई ऐं अफ़सोसनाक चवंदुसि त असांजा लाइक़ ऐं क़ाबिल उस्ताद बि क्लास में गाइड सभु करे हथ में करे ॿार खे लिखाईंदा। जेकॾहिं उस्ताद पाण जे करे गाइड सां लिखाईंदो त शागिर्द चवंदो छो पढ़ां, साईं भले पियो पंहिंजे मूं पढ़ायां ऐं गाइड साॻी शहर मां वठी शाम जो काफ़ी फेर कजंदुसि। इन करे हर हिकु पंहिंजी ज़िमेदारी, हर हिकु पंहिंजी कोताही महसूसु करे ऐं उनखे ख़तमु करण जी कोशिशि करे। हिन स्कूल जा केतिरा ई मसइला आहिनि जेके साईं शफ़ीकुर रहमान पंहिंजे इस्तिफ़ासनामे में चया। जीअं त ही स्कूल डायरेक्टर सेकेंडरी हैदराबाद जे तहत हलंदड़ आहे ऐं उहो ई ही स्कूल विज़िट करे ऐं हिन जा मसइला हल करे सघे थो। पर हिकु सब डिविज़नल ऑफिसर जी हैसियत सां मुंहिंजो बि इहो फर्ज़ु थिए थो त हिन स्कूल जे मसइलनि खे मथे ताईं अहला अख़्तियारनि ताईं पहुचायां। इन सिलसिले में कुझु महीना अॻु हिन स्कूलनि जे मसइलनि मुतलिक़ हिकु जामे यादाश्तनामो चइजे या लेटर चइजे, असां हिन स्कूल में वेही तयारु कयो, जंहिंमें इहे समूरा मसइला लिखियल हुया जेके साईं शफ़ीकुर रहमान ॿुधाया। ऐं इहो यादाश्तनामो 16 तारीख़ मूं पाण मलिक साहिब जे हथ में ॾिनो ऐं जंहिं उहो वज़ीर आला साहिब ताईं पहुचायो आहे। इंशाअल्लाह ताला उन ते मीटिंग थींदी ऐं पाण मूंखे ॿुधायो त उहो वज़ीर आला सां सही थी मीटिंग जे एजेंडा में अची वियो आहे। इंशाअल्लाह ताला जेकॾहिं एजेंडा में ॻाल्हि ईंदी त हुन में सभु ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं। स्कूल जे बिल्डिंग जो कमु हथ में पियल आहे, हिन जे बारे में मूं एशियन खां मालूम कयो। जेको एजुकेशन वर्क्स जो ऑफिसर आहे उन चयो त असां ही नेक्स्ट टेंडर पिया कयूं, इंशाअल्लाह ताला हिन डिसंबर ताईं इहो मसइलो तव्हांजो हल थी वेंदो। हाणे उहो मसइलो जेको असां वटि सालनि खां हलंदड़ आहे, असां उमेद था रखूं त ख़ुदा करे हिन साल डिसंबर ताईं हल थी वञे, जीअं असांजा ॿार छांव हेठि वेही तइलीम पढ़ाए सघनि।
असांजे हायर सेकेंडरी स्कूल जे तैलीम ऐं पोइते हुजण जो हिकु अहम सबबु मुंहिंजे नज़र में शायदि ऐं सही बि न हुजां, मुंहिंजे नज़र में इहो आहे जेकॾहिं ही स्कूल अपग्रेड न थिए हा त अॼु खां सुठो हुजे हा। छाकाणि त अपग्रेड थियण करे ही स्कूल हिकु प्रिंसिपल जे नज़रदारी में हलणो हो। जीअं त ही असांजो कोस्तान दूर दराज इलाइक़ो आहे, हिते को बि 19 या 20 ग्रेड जो ऑफिसर रहण पसंदि नथो करे। जेकॾहिं ही साॻियो उहो सारो पुराणो हाई स्कूल हुजे हा त अॼु हिन सूरताल हिन सूरताल खे न ॾिसे हा। ऐं हाणे असां हिकिड़ी मुंहिंजी नई सजेशन आहे, असां इहा कोशिशि कयूं असांजो जेको हायर सेकेंडरी आहे तंहिंखे महिरबानी करे हाई स्कूल कयो ऐं असांखे जुदा कॉलेज ठाराहिजो, जेको फुल फ्लेज कॉलेज हुजे ऐं फुल फ्लेज स्कूल हुजे। छाकाणि त हायर सेकेंडरी में न को प्रिंसिपल साहब अचे, न के सब्जेक्ट स्पेशलिस्ट गॾु थियनि, न कोई क्लास हलनि, जंहिंजो मिसाल तव्हां 1988 खां वठी या शायदि 89 खे तक़रीबन 8-9 साल थिया आहिनि ऐं तव्हांजे आॾो आहे। ॿियो अॼु हिकु ॻाल्हि जो अफ़सोस थियो, थी सघे थो त इन में प्रिंसिपल जूं पंहिंजूं ज़ाती मजबूर हुजनि, इहा ॻाल्हि दानिस्तन हुन खां नथी हुजे। प्रिंसिपल जी गैर मौजूदगीअ खे सभिनी मूं न बल्कि जेके बि आयल आहिनि महसूसु कयो आहे त इदारे जो जेको सरबराह इंचार्ज हुजे उहो बि हिन मौक़े ऐं महिल ते न हुजे ऐं पंहिंजनि ॿारनि खे जिन 6, 7 ऐं 8 क्लास में नुमाया पोज़ीशन हासिलु कयूं आहिनि, उन्हनि ॿारनि खे हिमत अफ़ज़ाई जा मथे ते हथ घुमाए। ख़ैर थी सघे थो उन जी का पंहिंजी मजबूरी हुजे, बहरहाल जेकॾहिं बिना मजबूरी जे साईं न आयो त इंतिहाई अफ़सोस आहे। पाणी जे सिलसिले में असांजे शहर में 2 प्राइमरी स्कूलनि खे सरंदीअ वारनि जिन खे अलाह साईं वधीक नवाज़ियो आहे, अलाह साईं नवाज़ा त घणा ई आहिनि पर हिमत 2 खे ॾिनी। अलाह साईं खे दुआ था कयूं त अलाह साईं ॿिए कंहिंमें हिमत हुजे जेको हिन वॾे इदारे खे जंहिंमें लुक वारा ॾींहं, गरम ॾींहं ऐं गरम पाणी ॿार पीअनि था, कंहिंखे अलाह ताला हिमत ॾे। जेकॾहिं डोनेशन बेस ते ही स्कूल वारा कूलर ख़रीद कनि त उन सिलसिले में आउं पंहिंजे तरफ़ां 1000 रुपया ॾियण लाइ तयारु आहियां। बाक़ी स्कूल जे पखनि जो मामिलो आहे त साईं इलेक्ट्रिफिकेशन जिन कई हुई उन ठेकेदार जो सर्टिफिकेट ॾिनो वियो, उन सर्टिफिकेट जी कापी मूंखे ॾियनि त हैदराबाद में हिन जी ऑफिस आहे एजुकेशन वर्क्स वारी जेका इलेक्ट्रिसिटीअ खे डील थी करे, असां पाण उते वञी उनखे मिंत कंदासीं पा कंहिं बि स्कूल जा कंहिं बि यूनिट जा तव्हां जेकॾहिं पखा हुजनि त बराए महिरबानी हिते तव्हां फिटिंग कई आहे, हिते असांखे 10-15 पखा असांखे ॾियो। इन सिलसिले में इंशाअल्लाह ताला आउं साईं शफ़ीक़ुर रहमान खे चयोसि त कॾहिं टाइम कढी अचे त आउं पाण सां गॾिजी वेंदुसि ऐं कोशिशि करे तव्हांखे इंशाअल्लाह ताला हिननि गर्मियुनि खां बचाईंदासीं। स्कूल जी पेरेंट्स कमेटी जे बारे में गवर्नमेंट जो तमामु हिकिड़ो पुराणो तक़रीबन साल ॾेढ थी वियो आहे। असांजे प्राइमरी स्कूल में त असां इहे क़ाइमु कयूं आहिनि, पाण उते कीअं उनजी मीटिंग थिए थी या नथी थिए, सरगर्म आहिनि या न आहिनि, या सिर्फ़ु कागज़नि में आहिनि, उन ते आउं बहस कोन थो करणु चाहियां। बहरहाल असां ॾिसूं था त जंहिं मक़सद लाइ इहे क़ाइमु कजनि थियूं उहो मक़सदु तमामु सुठो आहे। इन सिलसिले में
आउं साईं शफ़ीक़ रहमान के साईं शफ़ीक़ रहमान साहब जो नालो अनेकर थो वठां त साईं के इन शहर जो आहे, इन स्कूल में पढ़ियो आहे। स्कूल लाइ ॿियनि उस्तादनि वांगुरु दर्द दिलि में अथसि त हीअ स्कूल जो हीअ शहर न हुजे, कुझु तरक़ी करे। त साईं खे चवंदुसि त हिते वालदेन जी हिकिड़ी मीटिंग सॾाए। वालदेन जी मीटिंग सॾाइण जा अशर असां ॾिठा आहिनि, तमामु हिन में माण्हू घटि था कोऑपरेट कनि। बहरहाल कोशिशि करे जेके 4 वालदेन अचनि उन्हनि खे आमादा करे पोइ उन्हनि जे मर्ज़ीअ सां, उन्हनि जे सलाह सां बाक़ाइदे पेरेंट्स टीचर्स कमेटी जो हिकु चेयरमैन चूंडियो वञे ऐं ॿिया वधीक उन जा मेंबर चूंडिया वञनि ऐं हर महीने उन्हनि जो हिकिड़ो इजलास थियणु खपे, हिकिड़ी मीटिंग थियणु खपे जंहिंमें हू स्कूल जे मसइलनि खे हर महीने खणनि त बाबा गुज़िरियल महीने असां कहिड़ा मसइला खया हुआ ऐं असां उन्हनि मां कहिड़ा मसइला हल कराया। जेकॾहिं इहा सपोर्ट मिली पवंदी स्कूल खे त हिकु न्याज़ सूदमंद थींदो। इंशा ताला इहा पेरेंट्स टीचर एसोसिएशन बि स्कूल जी ठही वेंदी। ऐं ॿियो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी ख़ुशी थी आहे त हिकिड़े किस्म कम जी नंढे पैमाने ते सही इब्तिदा बिस्मिल्लाह त थी वई। बिस्मिल्लाह मां मुराद इहा आहे त 4 वालदेन घुराया विया, ॿारनि खे सर्टिफिकेट ॾिना विया, ॿारनि जी हिमत अफ़ज़ाई थी वई त ॿिए दफ़े ॿिया ॿार बि चवंदा यार जेकॾहिं आउं बि महिनत कयां त मूंखे बि सर्टिफिकेट मिलंदो, 100 मां ॼारो मूंखे शाबाश मिलंदी। त ॿार में हिकिड़ो शौक़ु ऐं हिकिड़ी दिलचस्पी पैदा थींदी। साईं खे आउं सलाह ॾींदुसि त ईंदड़ 14 अगस्त ते अहिड़ो ई हिकिड़ो मुनक़िद करे या 14 अगस्त खां हिकिड़ो ॿ ॾींहं अॻिते पोइ ते करे जीअं ॿार हुन में तक़रीरूं कनि, पाकिस्तान ते क्विज़ कॉम्पिटिशन कयो वञे, तक़रीर मुक़ाबला कया वञनि, ॿारनि में रांदि जा मुक़ाबला कराया वञनि त जीअं ॿारनि में दिलचस्पी पैदा थिए।